दिलर में दिले राहे मलिक चंगेज़ खान, दिलर में दिले राहे मलिक चंगेज़ खान। हिंद ऐं सिंध में हिन जो वॾो आहे मान। दिलर में दिले राहे मलिक चंगेज़ खान, दिलर में दिले राहे मलिक चंगेज़ खान। हिंद ऐं सिंध में हिन जो वॾो आहे मान। तव्हां कंहिंजा कर्ज़ी कोन आहियो, तव्हां वोट कंहिंखे बि ॾियो त कम जे बुनियाद ते ॾियो त तव्हांजा मसला हल करे। हेॾे महांगाई जे दौर में को माण्हू टैंकर पाणीअ जो घर में लहराए थो त आउं सम्झां थो ग़रीब माण्हू लाइ पाणीअ जो टैंकर लहराइण वॾी ॻाल्हि आहे। 5000 या 4000 रुपया टैंकर आहे। सो भोतार जा बंगला वधंदा वञनि, भोतार जे वाठनि जूं वीगो गाॾियूं वधंदियूं वञनि, ग़रीब माण्हूअ जे पेर में चप्पल बि कोन रहियो। 15 साल मुसलसल इक़्तिदार रहियो आहे, हूअं त हिकिड़ो वॾो पीरियड इक़्तिदार जो रहियो आहे भोतार जो, भोतार जा जेके माण्हू। पर आऊं हिन 15 सालनि जी ॻाल्हि कंदुसि का हर साल ईअं सम्झो के 2-3 गलियूं ठाराईंदा त अॼु मुस्लिम टाउन हीअं न हुजे। कम थिए थो, टेंडर थींदा, पर उहे नाक़स कम आहे, उहो 6 महीना बि कम हले नथो। ठेकेदार 20% ख़र्च कनि था, 80% भोतार जे वाठनि ते वञे थो। पर हाणे हिन ॻाल्हि जी मालिकी केरु करे? मालिकी जेसिताईं तव्हां अवाम पंहिंजी शइ जी मालिकी न कंदाऊं त तेसिताईं तब्दीली कोन ईंदी। असां जेको जाखो ॾियूं पिया, मूंखे 20 साल थिया मुसलसल हिननि जे ख़िलाफ़ बीहां थो, इलेक्शन में डोड़ां थो, ख़र्च करियां थो, कंहिंजे करे थो करियां। मूंखे अॼु ताईं छा मिलियो आहे अवां खां सवाल आहे। पर आऊं चाहियां थो ज़िले जामशोरे जो माण्हू आहे, जेको PS जो माण्हू आहे, उन्हनि जी इज़त वधे। जॾहिं अॼु आऊं बीठो आहियां त तॾहिं तव्हांजे वोट जो क़दुरु थियो आहे। जे आऊं न बीहां त तव्हांजे वोट जो क़दुरु न थिए आहे। असां 20-25 साल मुसलसल हिन सरदारी निज़ाम ही वाठागिरी इन जे ख़िलाफ़ घरां निकितासीं। अल्हम्दुलिल्लाह मूंखे पंहिंजे PS जो जेको अवाम उन ते तमामु वॾो भरोसो आहे। 2018 में आऊं आज़ाद हैसियत सां बीठो हुउसि, मूं 28,000 वोट खणिया। 28,000 वोट तमामु वॾो वोट, तमामु वॾो वोट। 4-5 हज़ार जो फ़र्क़ु थियो। पर इंशाअल्लाह हींअर आऊं माण्हुनि में तमामु शऊर थो ॾिसां, माण्हू चाहे थो त तब्दीली अचे। सो इंशाअल्लाह 8 फरवरी फतेह जो ॾींहुं हूंदो, ताले ते ठपू हणी हमेशा इन भोतार खां जान छॾाई। काफ़ी तकरीरूं असां तकरीबन कोई 20-25 ॾींहं थिया मुसलसल ये तकरीरूं हलन पियूं, भोतार जूं फूकूं बि हलन पियूं, ठगियूं बि हलन पियूं। चए तो मूंसां मुक़ाबिलो कोन्हे। बाबा तोसां जे मुक़ाबिलो बि कोन्हे त पोइ तूं हिते म्यूनिसिपल बोलाड़ीअ में छो तो धिका खाए, चुप करे घर वेही रहो न। सो इहे माण्हुनि खे क़ुरान जा कसम विझण, माण्हुनि खे भुटे जा कसम विझण हमेशा आहे त मुंहिंजो माइट। पर आऊं चवां थो अहिड़ो क़ुरानी ज़िले जामशोरे में तव्हां कोन ॾिठो हूंदो। हाणे वरी पुट उहो चए थो बाबा वॾी ख़िदमत कई आहे ज़िले जामशोरे जी। आऊं चवां थो त ज़िले जामशोरे जी जेका तबाही हिन जे पीउ कई आहे, उहा शायदि तारीख़ में लिखी वेंदी। चाहे तव्हां थारू बुला खान हलो, चाहे म्यूनिसिपल बोलाड़ी हलो, सॼो इलाइक़ो तव्हां ॾिसो, स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, टीचर कोन्हे, माण्हुनि खे पाणी पीअण लाइ कोन्हे। हिते त ट्रांसफार्मर बि ठेकेदार था हलाइनि, हिते पाणी बि माण्हू ठेकेदार था हलाइनि। इन ठेकेदारी निज़ाम मां जे तव्हां अगरि तंग आहियो, तव्हां चाहियो था त तव्हांजो औलाद पढ़े, तव्हांजे घर में पाणी अचे, तव्हांजा रोड रस्ता साफ़ थीन, त तव्हां हिकु चक्कर हिननि खे किरायो ऐं सभु हिकु तरफ़ थी बीहो। जेसिताईं पाण सभु हिकु तरफ़ न थी बीहंदासीं तेसिताईं मसइले जो हल न आहे। हिकु तरफ़ सैयद मुनीर शाह खे ऐं मलिक चंगेज़ खान खे तव्हां हिकु चक्कर चाढ़ियो, पोइ ॾिसो त हिन जो नालो निशान हिन ज़िले जामशोरे मां असीं तव्हांखे ख़तमु करे ॾींदासीं। वाठनि जूं ख़बरूं जाम हलन थियूं, माण्हुनि ते वज़न बि जाम विझनि था। पर आऊं चवां थो त इन्हनि खां बचो, पंहिंजो ईमान मज़बूत करियो। ईमान मज़बूत हूंदो त अल्लाह ताला
पाण खे उकारे पार कंदो ऐं जिन दोस्तनि जो कच्चो ईमान आहे आउं सम्झां थो उहो दोस्त असां सां मंज़िल हली न सघंदो माण्हू उहो हलंदो जंहिंजो ईमान मज़बूत हूंदो 8 तारीख़ ते असांखे कामयाब करियो त इंशाअल्लाह हिन जे जामचोरे ज़िले मां भोतारकी निज़ाम आहे जेको हिननि जो हिते ठगीअ जो निज़ाम आहे उनखे हमेशह लाइ ख़तम कंदासीं बाक़ी हाणे मसइला आउं त तव्हां वटि अचा वञा थो मूंखे हिन म्यूनिसिपल बोलाड़ी या मुस्लिम टाउन जा मसइला हर हिकु मसइलो ख़बर आहे त हिते माण्हुनि टे त महीननि जा महीना माण्हुनि जे घरनि में लाइट कोन्हे केर बि मालिकी करण वारो कोन्हे पाणी न आहे केर पुछण वारो कोन्हे जेके मुस्लिम टाउन जा दोस्त आऊं उनखां अपील थो करियां त जॾहिं तव्हां तकलीफ़ में आहियो त तॾहिं उहे वाठा केॾां था वञनि ट्रांसफार्मर जॾहिं तव्हांजो सड़े थो जॾहिं तव्हांजे घर में पाणी न आहे जॾहिं तव्हांजूं नालियूं गंद मां भरियूं पियूं आहिनि जॾहिं तव्हांजो इलाइक़ो किचिरे मां भरियो पियो आहे त तॾहिं वाठा किथे आहिनि इलेक्शन में उहो जीअं ॿिर मां निकिरंदो आहे ईअं निकिरी ईंदा माण्हुनि खे लालचूं ॾींदा लालचुनि खां बचो वोट तमामु वॾी ॻाल्हि आहे वोट को नंढी ॻाल्हि कोन्हे वोट तव्हांजो जेको फ्यूचर आहे तव्हांजे औलाद जो फ्यूचर तव्हांजी तालीम तव्हांजा रोड रस्ता वोट तव्हां उन लाइ ॾियो सो हाणे काफ़ी वक्त थी वियो जो माण्हू पीपल्स पार्टीअ खे वोट ॾेई ॾेई बेज़ार थी चुका आहिनि तंग थी चुका आहिनि 15-20 साल थिया बेनज़ीर जे नाले ते वोट वरिताऊं भुट्टे जे नाले ते वोट वरिताऊं पर आऊं माण्हुनि खे चवां थो त भोतार मूंखे ॿुधायो त हिकु चकर बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे वरसीअ ते वियो आहे उहो त वॾो पाण खे पूछियो थो छॾाए करे इलेक्शन थी अचे वॾे गले में पंहिंजा टुआल पिया आहिनि झंडा पिया आहिनि पर जॾहिं वरसी थी अचे तॾहिं मूं हिकु चकर बि हिन माण्हू खे कोन ॾिठो त को ही गड़ी ख़ुदा बश्क में वियो हुजे बाक़ी इलेक्शन अचे थी पोइ गाना वॼाइनि था सो माण्हुनि खे ईअं गुमराह कनि था गुमराह करे वोट वठण खां पोइ साॻियूं उहो ई जेको पुराणो हुननि जो हिकिड़ो निज़ाम आहे उन ते हलणो आहे सो माण्हुनि 40 साल मलिक असद जी गुलामी कई हाणे वरी हुनजो पुटु थो अचे त बाबा हाणे तव्हां हिन जी गुलामी करियो सो असां न कॾहिं पीउ जी गुलामी कई न पुट जी गुलामी कंदासीं असां हमेशह इनके खिलाफ बीठा रहिया आहियूं ऐं बीठा हूंदासीं पर अवां जे साथ जी ज़रूरत आहे अवां जे साथ जी ज़रूरत आहे अवाम अगरि जे गॾु आहे त आऊं सम्झां थो कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे सो वोट पंहिंजो बहितर माण्हुनि खे ॾियो इहा ई तव्हांखे अपील आहे तव्हां दोस्तनि जी अब्बास चांडियो साहब असांजो सिकंदर तीमू साहब जेके बि दोस्त हिते असांजा आहिनि जिन्हनि प्रोग्राम कयो मुस्लिम टाउन जा भाउरो दोस्तो अवां जा लख वण अवां जी महिरबानी थैंक यू